अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा भाइरो। उम्मीद है तव्हां सब खैर खैरी सां हूंदो, खुश हूंदो, आबाद हूंदो, जाते भी रहंदो, खुश रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारी खुशियूं नसीब फरमाए। हाँ, तव्हांजो दोस्त सजाद अली हिस्पाणी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल सजाद अली हिस्पाणी। अॼु वीडियो में तव्हांखे असां ॾेखारींदासीं असां रेडियो स्टेशन जे लाइ हिकिड़ो ही सॉफ्टवेयर आंदो आहे, ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे। तव्हां ही डाउनलोड कजो। इन में तव्हां पूरी दुनिया जा जेके भी रेडियो स्टेशन आहिनि आसानी पंहिंजे घर वेठे तव्हां ही ॿुधी सघो था। पूरी दुनिया जा चैनल सब्सक्राइब न कयो आहे, असां उनखे रिक्वेस्ट पिया कयूं असांजो चैनल तव्हां ज़रूरु सब्सक्राइब करे वञिजो। हिन मां तव्हांखे ॾाढो फ़ाइदो मिलंदो। ठीकु आहे फ्रेंड, हलो त असां पंहिंजी मोबाइल जी स्क्रीन। सब खां पहिरियों तव्हांखे हिते प्ले स्टोर में अचणो पवंदो। प्ले स्टोर में तव्हां सर्च बार में लिखंदो रेडियो गार्डन। तव्हां रेडियो गार्डन जीअं सर्च कयो त हिते तव्हांखे ही सॉफ्टवेयर तव्हांखे मिली वेंदो। ही सॉफ्टवेयर आहे, ॾाढो ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे। तव्हां इनखे डाउनलोड कयो, इंशाल्लाह तव्हांखे ॾाढो ई पसंदि ईंदो। पोइ इनखे तव्हां कंदो ओपन। हाणे जीअं तव्हां इनखे ओपन कयो त जीअं ॾिसो पिया तव्हांखे इंटरफेयर ही नज़र ईंदो। हाणे हिते तव्हां पूरी दुनिया जा जेके भी रेडियो स्टेशन हूंदा तव्हां बआसानी पंहिंजी मोबाइल ते काथे भी वेंदो, रस्ते में काॾे वञो था, तव्हां बआसानी पूरा स्टेशन ॿुधी सघो था। इहा फ्रेंड ही पूरी दुनिया जा हिते जेके भी रेडियो स्टेशन आहिनि तव्हां हिते इनखे रुगो हे ॾिसो पिया न, ही दुनिया आहे। तव्हां इनखे काथे भी बीहारींदो, जेको भी रेडियो स्टेशन हूंदो ऑटोमेटिक उहो माना अची वेंदो, सर्च थी हिते अची वेंदो। ऐं अगरि तव्हां पंहिंजी पसंदि जो को भी रेडियो स्टेशन तव्हां हिन ते ॿुधणु चाहियो था त सर्च बार में हिते तव्हांखे सर्च नज़र ईंदो बटण, तव्हां हिनखे हणंदव त बआसानी तव्हां हुते उहो माना सिटी सर्च कंदो, कहिड़ी भी सिटी हुजे तव्हांजी सर्च कंदव त उहा माना अची वेंदी। मसलन अगरि मां कराची करणु थो चाहियां त मां कराची हिनखे लिखंदुसि। हाणे जीअं असां लिखियो कराची त ॾिसो ही कराची जा जेके भी रेडियो स्टेशन हूंदा सभु असां वटि अची वेंदा। हाणे हिननि मां तव्हां जेको तव्हांखे वणे रेडियो स्टेशन कराची जा जेके भी आहिनि सभु तव्हां हिन मां प्ले करे सघो था बआसानी सां। हाणे मसलन मां ही तव्हांखे हिकिड़ो ही प्ले करे ॾेखारियां पियो। हाणे जी फ्रेंड तव्हांखे ही ॿुधण में ईंदो हूंदो त ही कराची जो जेको रेडियो स्टेशन आहे ही हले पियो। वरी असां हिनखे थोरो बैक कंदासीं। हाणे कहिड़ो भी तव्हांजो रेडियो स्टेशन अगरि तव्हांजो पसंदीदा हुजे तव्हां उनखे सर्च कंदो, हिते सर्च बार में तव्हांजी उहा स्टेशन अची वेंदी। ऐं अगरि तव्हां सर्च नथा करणु चाहियो, अगरि तव्हां हीअं ॾिसणु था चाहियो त ईअं भी तव्हां करे सघो था। ही ॾिसो तव्हांखे ही नज़र ईंदो, हिते पूरी दुनिया जा जेके आहिनि रेडियो स्टेशन तव्हांखे नज़र ईंदा। हाणे जीअं भी तव्हां हिनखे घुमाए करे हीअं करे ॾिसंदव त तव्हां हिते कहिड़ी भी माना जॻह ते हिनखे बीहारींदो जिथे तव्हांखे रेडियो मिले। हाणे मसलन ही निशान आहे, हिते वरी ॿियो जेको जहिड़ो मुल्क हूंदो उन हिसाब सां तव्हांजो ही रेडियो हलणु शुरू थी वेंदो। ठीकु आहे फ्रेंड, इहा हुई असांजी वीडियो। तव्हां असांखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी। ऐं जंहिं भाइर असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे असां हुनखे रिक्वेस्ट पिया कयूं त असांजो चैनल तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। हिन ते तव्हांखे ॾाढियूं मज़ेदार वीडियो मिलंदियूं मोबाइल जे बारे में, ऐप्स जे बारे में ऐं पैसा कमाइण जे बारे में। तव्हांखे हिन ते वीडियो में ज़बरदस्त वीडियो मिलंदी। ठीकु आहे फ्रेंड, इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।